घोटकी म्यूनसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन जाम आसिफ रज़ा ख़ान धारेजू जी हिदायतुनि ते चीफ म्यूनसिपल ऑफिसर कमर ज़मा इंदड़ फोकल पर्सन सिकंदर अली लाखो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पार्क जो दौरो करे सफ़ाई ऐं मरम्मत जे कम जो जाइज़ो वरितो ऐं पार्क में घास कटण ऐं सफ़ाई जे कम जो तफ़सीली जाइज़ो वरितो। पार्क में लॻल झूलनि जी मरम्मत करण ऐं पार्क जूं लाइटूं फौरी तौर ते फ़ाल करण जी हिदायत कई। इन मौक़े ते चीफ म्यूनसिपल ऑफिसर कमर ज़मा इंदड़ चयो त अवामी मसइलनि खे तरजीह बुनियादुनि ते हल करण मुंहिंजो अवलियन तरजीहनि में शामिल आहे। घोटकी शहर के मॉडल शहर बनाइण जी हर मुमकिन कोशिश करे रहिया आहियूं। शहरियुनि लाइ मुंहिंजा दरवाज़ा हमेशह खुलियल आहिनि। हुन म्यूनसिपल अमले खे हिदायत कई त पार्क में सफ़ाई सुथराई जा बहितर इंतज़ाम कया वञनि। इन सिलसिले में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। इन मौक़े ते इंजीनियर मज़हर चाचड़, सैनिटेशन इंचार्ज मुमताज़ मेहर ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।